FFC इंतजामिया जी ज़ैर इंतजाम हलंदड़ घोटकी ज़िले के हेडक्वार्टर शहर मीरपुर माथेलो में सुठी साख रखंदड़ तालीमी इदारे सोना पब्लिक स्कूल एंड कॉलेज जी इंतजामिया पारां ब्रेन ब्राउन फ्यूजन फेस्टिवल साइंस कार्निवल के हवाले से बेहतरीन तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में चेयरमैन सोना वेलफेयर सोसाइटी ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा, कर्नल शकील चिट्ठा, सेक्रेटरी सोना वेलफेयर कर्नल इरफान गुल, कर्नल शुजात मिनहास, प्रिंसिपल सोना पब्लिक स्कूल एंड कॉलेज इब्राहिम लांगरा, PRO FFC अमानुल्लाह शर ऐं अहमद अली सुमरो समेत ज़िले घोटकी जे 4 मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि जे वॾे अंग शिरकत कई। उन मौक़े ते 100 खां वधीक शागिर्दनि पंहिंजे साइंसी ऐं ज़हनी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो, जंहिं में IBA ॿिए नंबर ते जॾहिं त ॿारनि जी यूनिवर्सिटी चैंपियन रही। तकरीब में सोना वेलफेयर सोसाइटी के चेयरमैन ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा जो खिताब कंदे चवण हो तो सोना पब्लिक स्कूल एंड कॉलेज के शागिर्दनि के तालीमी सहूलतुनि लाइ हर किस्म जूं सहूलतूं फराहम कई वयूं आहिनि। उन सिलसिले में चेयरमैन सोना वेलफेयर सोसाइटी ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा खटंदड़ शागिर्दनि ऐं ॿियनि शिरकत कंदड़नि में इनाम विरहाया। उन मौक़े ते तकरीब में शामिल मौज़ूज़ीन पिण खिताब कंदे चेयरमैन सोना वेलफेयर सोसाइटी ब्रिगेडियर मोहम्मद सलीम चीमा जी काविशुनि जी साराह कई। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची